अपडेट कया पिया दादू मां ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ त दादू पुलिस पारां बिटे क़तल ऐं 4 ज़ख़्मियुनि वारे केस में अॻ भराई। कुछ ॾींहं अॻु खैरपुर नाथन शाह जे ॿेले में हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा क़तल जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी थियण वारे वाक़े में पुलिस वाक़े में मुलविस मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे वारदात में इस्तेमाल कयल हथियार पिण हथ करे वरिता आहिनि। तफ़सील मूजिब ॼाणायल केस में SSP दादू डॉक्टर अब्दुल खालिक पीरज़ादो पारां मुक़ररु कयल जांच ऑफिसर सीनियर इंस्पेक्टर नूर मुस्तफ़ा पठान SHO मेड़ B सेक्शन दबंग कार्रवाई करे केस में नामज़द मुख्य जवाबदार मोहम्मद हुसैन वलद अली नवाज़ चांडियो के गिरफ़्तार करे वरितो आहे। जांच ऑफिसर नूर मुस्तफ़ा पठान ॿुधायो त जांच दौरान गिरफ़्तार जवाबदार मोहम्मद हुसैन चांडियो पारां कयल निशानदी ते पुलिस वधीक कार्रवाई कंदी। वारदात में इस्तेमाल कयल हथियार 1 क्लाशनकोफ 5 गोलियूं हथ करे वरतियूं आहिनि। अहिड़ी रीति हिरासत हेठि वरितल जवाबदार वटां वारदात में इस्तेमाल कयल हथियार हथ अचण जो अलॻि केस पिण बोरडी थाणे ते सरकार पारां फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे। वधीक जांच पिण हलंदड़ आहे। हिन चयो त जवाबदारनि खे कॾहिं बि बख़्शो न कबो।